मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ईमान जो टे क्वालिटियूं थींदियूं, टे क़िस्म ईमान जा। हिकु नंबर ते आला क़िस्म जो ईमान उहो आहे त कॾहिं बि कंहिं बुराई खे ॾिसो ताक़त आहे उनखे हथ सां रोकियो, हथ सां उनखे रोकियो। ऐं जेकॾहिं ॾिसो था हथ सां रोकींदुमि, सुभाणे सर न कलम थिए मुंहिंजो, थोरो ख़ौफ़ बि आहे, तव्हां डरियो बि था। पोइ हेठियों जेको हिकिड़ो लेवल आहे उनखे ज़बान सां चई सघो था, यार बदमाश कहिड़ो कमु करे थो भला तूं, हे ज़िना जा अॾा खुलियल आहिनि, हे शराब खुलियल आहे, हे ॿिए नंबर ते ईमान आहे। ऐं ॿुधायो त इहो ईमान मथे ईमान खां हेठियों आहे, पोइ बि इहो क़बूल आहे, हली वेंदो इहो ईमान। इन खां बि हिकिड़ो हेठियो ईमान आहे, उहो टे नंबर ते ईमान आहे। कंहिं बि बुराई खे ॾिसो उनखे दिलि में जेको बुरो सम्झो, ऐं इहो अदना खां अदना ईमान अथव। मां सम्झंदो असांजे मुस्लमाननि जे अंदरि बसि इहो ई को ईमान अंदरि पतो आहे। अलाह माफ़ु करे घणनि वटि त इहो बि न आहे पतो। हिकिड़ी शइ साम्हूं ॾिसंदा गुनाह हले पियो, ताक़त जेको आहे हथनि जी, मां चवां थो चङे भले कंहिं मौलवी खे बि न टिमनाई, हथ सां उनखे रोके। हाणे पब्लिक जी कहिड़ी ॻाल्हि कजे, हेठी पब्लिक उन ते कहिड़ी मयार ॾिजे, उहो त आहे ई जेको आहे पोएं खाते में। ज़बान सां बि अॼु नथा ॻाल्हाए सघूं, बसि दिलि में को मुस्लमान बुरो सम्झे थो त सम्झे थो। हे ईमान जूं टे क्वालिटियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयूं। सहाबा पहिरीं क्वालिटी ते बीठल हुया, सहाबा पहिरीं क्वालिटी ते बीठल हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द पहिरीं क्वालिटी ते बीठल हुया। गुनाह खे ॾिसनि पिया, गुनाह खे ॾिसनि पिया। अगरि को मुस्लमान करे पियो न त उनखे बि धिको न पिया छॾनि, अगरि को गैर मुस्लिम करे पियो बसि पोइ तलवार जेको खोलनि पिया, इहा देरि हुई बसि। अल्लाह जे फ़ैसिले जे टकर में को दुनिया जो फ़ैसिलो अचे पियो न, पोइ साहबा छा कंदा हुया? साहबा ज़बान सां फ़ैसिलो थोरी कंदा हुया। साहबा चवंदा हीअं तलवार कढी करे चवंदा हे असांजी तलवार फ़ैसिलो कंदी। नबी जे टकर में अगरि को फ़ैसिलो अचे न त साहबा ज़बान सां फ़ैसिलो न ॿुधाईंदा हुया, साहबा चवंदा हे तलवार फ़ैसिलो ख़ुदि पाण ई कंदी, गर्दन लाहींदा हुया, साहबा गर्दन लाहींदा हुया। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में बि अल्लाह ताला ईअं फरमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। हिन पूरी काइनात जे अंदरि अल्लाह ताला फरमायो कंहिंजो बि तरीक़ो मोतबर न आहे, कंहिंजो तरीक़ो भलो न आहे। हिकिड़ी शख़्सियत जो तरीक़ो बहितर आहे, उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। उनजो तरीक़ो हिन पूरी काइनात जे अंदरि अल्लाह ताला कंहिं बि बादशाह जो बयानु न कयो। जेकॾहिं बयानु कयो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयानु कयो। अल्लाह ताला फरमायो तरीक़ो तव्हांखे अपनाइणो आहे त तरीक़ो तव्हांजो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो हुजे। ऐं साहबा उहो ई तरीक़ो जेको अपनायो। अॼुकल्ह हे असांजा ज़्यादा गुनाह छाजे खां थियनि था? ॾिसो हर हिकु जेको बि जंहिं उहिदे ते वेठो आहे न, उहो पंहिंजो उहिदे जो जेको अमीर आहे क़यामत ते ॾींहुं उनखां उहा पुछा कई वेंदी। अल्लाह ताला जंहिंखे बि अमीर बणायो आहे, जंहिंखे बि बादशाह बणायो आहे, उन बादशाह जे हेठां जेकी बि रहियत हले पई न त क़यामत ते ॾींहुं उनजो सुवालु कयो वेंदो। यादि रहे त जेको घर जे अंदरि वॾो आहे इहो बि घर जो बादशाह आहे, जेको महले में खान आहे इहो महले जो बादशाह आहे, जेको शहर में वॾो आहे इहो शहर जो खान आहे, बादशाह आहे, ऐं जेको तव्हांजे मुल्क जो वॾो आहे इहो मुल्क जो बादशाह आहे। सिर्फ़ु बादशाह जेको आहे मुल्क जे वॾे खे नाहे चयो वेंदो, घर जो वॾो घर जो बादशाह आहे। अगरि घर जे अंदरि ख़यानत थिए थी, अल्लाह जूं हदूं जेको आहे टुटनि थियूं, अल्लाह जे क़ुरान जे कानून जे ख़िलाफ़ु जेको आहे फ़ैसिलो थिए थो, नबी जे कोल जे ख़िलाफ़ु जेको आहे फ़ैसिलो थिए थो, क़यामत ॾींहुं तव्हां मुजरिम थींदव, क़यामत ॾींहुं मुजरिम थींदव, दुनिया जे अंदरि ज़लील थींदव। भले मुस्लमान हुजो, भले मुस्लमान हुजो, हा मुस्लमान हुजो, बाक़ी सॼो ॾींहुं गुनाह कंदा वतो, अल्लाह जी रहमत ईंदी। सिर्फ़ु मुस्लमान थियो बसि ठपो लॻी वियो या जन्नत में वेंदो? न, ईअं न आहे। जेकॾहिं कोई घर जो वॾो आहे इहो घर जो बादशाह आहे। घर जे अंदरि जेकॾहिं अल्लाह जा कानून टुटनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जेको टुटे पई, त क़यामत ॾींहुं तव्हां वॾा जेको मुजरिम थींदव। हा यादि रहे अहिड़ी तरह जेकॾहिं कोई महले जो वॾो आहे, महले जे अंदरि शराब हले पियो, महले जे अंदरि ज़िना हले पई, महले जो खान आहे,
ऐं उहो कुझु बि न पियो चवराए या उहो पाण जेको आहे हराए पियो। हाणे हिन महल जे अंदरि जेको बि ज़िना कंदो, जेको बि शराब पीअंदो, इहो क़यामत जे ॾींहुं जेको इहो वॾो जेको हलाए पियो न, अल्लाह जे नज़दीक जेके ॿिया गुनाह कनि पिया उन्हनि खे सज़ा मिलंदी। वॾे में वॾी जेकी सज़ा मिलंदी न महल जे वॾे खे मिलंदी जंहिंजी निगरानी में इहो कमु हले पियो, जंहिंजी निगरानी में इहो कमु हले पियो। यादि रहे त अहिड़ी तरह शहरनि जे अंदरि जेके ख़ान आहिनि, जेके वॾा आहिनि, ऐं जंहिंजी निगरानी में यादि रहे गुनाह को ग़रीब मज़दूर न कंदो आहे, गुनाह जेको कराईंदो आहे उहो मज़दूर न कराईंदो आहे, गुनाह जेको कराईंदो आहे रेड़ी हलाइण वारो न कराईंदो आहे, गुनाह पावरफुल माण्हू कराईंदा आहिनि, ताक़त वारा माण्हू कराईंदा आहिनि। हाणे असांजे शहर जे अंदरि जेतिरा बि खणी ज़िना जा अॾा हुजनि ऐं शराब जा अॾा हुजनि, जंहिंजे हथ में कंट्रोल आहे इहे रोकराए सघनि था, इन जे बावजूद बि नथा रोकराए सघनि। क़यामत जे ॾींहुं सॼो गुनाह इन्हनि जी गर्दन में ईंदो ऐं ख़ुदा इनखे ज़लील कंदो। अलाह हिकिड़ो इख़्तियार ॾिनो आहे, हिकिड़ो पावर ख़ुदा ॾिनो आहे, पोइ उहो भले केरु बि हुजे, उहो भले केरु हुजे, उहो हिन मेंबर ते बयानु करण वारो मुजीब रहमान छो न हुजे, उहो भले को पुलिस जो ऑफिसर छो न हुजे, उहो को जज छो न हुजे, उहो को वज़ीर आज़म छो न हुजे, जंहिंजी निगरानी में गुनाह थिए थो क़यामत जे ॾींहुं वॾो ज़लील इहो थींदो। ऐं जेके ॿिया गुनाह कंदा उन्हनि खे पंहिंजे गुनाह जी सज़ा मिलंदी। अल्लाह जंहिं उहिदे ते विहारींदो आहे त क़यामत जे ॾींहुं उन उहिदे जे एतबार सां ख़ुदा पुछा कंदो, ख़ुदा पुछा कंदो त हिन जॾहिं मां तोखे मनसब ते विहारियो त केतिरियूं मुंहिंजियूं शरीयतूं जेको आहे हुदूद टुटनि पिया। ऐं सेम सेम इहो पूरे मुल्क जे अंदरि लॻल आहे, पूरे पाकिस्तान जे अंदरि हर हिकु नंढे वॾे शहर जे अंदरि इहो कमु हले पियो। अल्लाह जूं हदूं टुटनि पियूं, क़ुर जे ख़िलाफ़ु फ़ैसिला थियनि पिया, क़ुर दाऊं करे करे बीठो, चीकूं करे करे बीठो क़ुर हकीम त ज़िना जेको आहे हराम आहे, ऐं इन ई जेको आहे मुस्लमाननि ज़िना खे आम करे छॾियो। क़ुर हकीम पुकारे पुकारे बीठो त शराब खे असां जेको हराम करे छॾियो आहे, इन ई मुस्लमान शराब खे आम करे छॾियो। केरु आहे? शहदाद कोट में कंहिंजी अक्सीरत आहे? शहदाद कोट में कानून हलाइण वारा को हिंदू आहे छा? केरु आहे? मुस्लमान आहे, उहिदनि ते मुस्लमान वेठा आहिनि। त क़यामत जे ॾींहुं इहो मुस्लमान ज़लील थींदो। ऐं गुनाह खे सेपट को मां वरी बि ॻाल्हि कयां, को नॉर्मल बंदो न कंदो आहे, वॾा पावरफुल माण्हू कंदा आहिनि। उहे पावरफुल माण्हू जेकॾहिं पंहिंजी ताक़त ते अचनि न, गुनाह बंदि थी वेंदो, गुनाह बंदि थी वेंदो, गुनाह जेको आहे न उन जी जड़ी कटिजी वेंदी। ऐं पावरफुल माण्हू ई गुनाह हलाईंदा आहिनि। हे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी अदालत में एतिरा ज़लील थींदा, एतिरा ज़लील थींदा, मां सम्झां थो जेतिरो को काफ़िर ज़लील थींदो आहे। गुनाह खे गुनाह न सम्झण जो बंदो काफ़िर थो थी वञे, भले उहो ज़ाहिरी तौर में मुंहिंजे पोयां नमाज़ पढ़ंदो हुजे, भले ज़ाहिरी तौर में वञी करे उमिरो कंदो हुजे, हज कंदो हुजे, जंहिं बंदे गुनाह खे गुनाह न सम्झो, चई शराब छाजो हराम आहे, ज़िना छाजी हराम आहे, क़ुर जे मुआफ़िक़ फ़ैसिलो न थियो, कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। यादि रहे इहो बंदो काफ़िर थो थी वञे, इहो बंदो काफ़िर थी थो वञे। हा, अल्लाह खे ज़्यादा गुस्सो कहिड़ी ॻाल्हि ते ईंदो आहे? अल्लाह खे ज़्यादा गुस्सो कहिड़ी ॻाल्हि ते ईंदो आहे? अल्लाह खे ज़्यादा गुस्सो ईंदो आहे जॾहिं अल्लाह जी हुदूद जेको आहे टुटंदी आहे, अल्लाह जी हद जॾहिं टुटंदी आहे न, अल्लाह खे ज़्यादा जेको आहे उन ते कावड़ ईंदी आहे। अल्लाह जी जॾहिं कावड़ अचे, अल्लाह जी जॾहिं नाराज़गी थिए, पोइ अल्लाह ताला आसमान खां अज़ाब जेको अलाह ईंदो आहे। छा था सम्झो? कहिड़ो क़ुर जे मुआफ़िक़ जेको आहे फ़ैसिलो थिए थो, कहिड़ो क़ुर जे मुआफ़िक़ असांजे शहर जे अंदरि जेको आहे सिटी जे अंदरि कमु थिए थो। ज़ाहिरी तौर में भले मुस्लमान हुजो, पर आख़िरत में शायदि जॾहिं असुली जेको लिबासो थिए न, पोइ शायदि कोई मुस्लमान न हुजे, शायदि मुस्लमान पोइ न हुजे कोई। सिर्फ़ु नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, सिर्फ़ु इहे शयूं भला इस्लाम जूं, सभु असां मुस्लमान जा फ़ैसिला क़ुर जे ख़िलाफ़ु थींदा हुजनि, सिर्फ़ु इन्हनि शयुनि ते निजात मिलंदी? न मिलंदी, न मिलंदी। हे क़ुर जो फ़ैसिलो आहे। सहाबा क़ुर जे मुआफ़िक़ जेको आहे कानून जारी कयो, सहाबा क़ुर जे मुआफ़िक़ कानून जारी कयो। मां केरु आहियां, मुंहिंजी छा लेवल आहे?
नालो छा आहे मुंहिंजो मुजीब रहमान। मां हिकिड़ो ॿुधायां त हे का घर जे अंदरि हिकिड़ो मां कानून जारी कयां। मां ॿुधायां त हिन घर जे अंदरि मुंहिंजे घर जे अंदरि कोई बि बंदो ॿाहिरि जो दाख़िल न थींदो। पंहिंजे पुटनि खे हिकिड़ी मां नसीहत कयां त हिन कानून जे मुआफ़िक़ जेकॾहिं तव्हां इंटरफेयर कयो त पोइ तव्हांजो ख़ैरु न आहे। ऐं उहो ई मुंहिंजी औलाद, उहो ई मुंहिंजो घरु, उहो ई मुंहिंजो अल मुंहिंजी ॻाल्हि जे मुआफ़िक़ हले ई न। मुंहिंजी ॻाल्हि जे मुख़ालिफ़ कमु करे कहिड़ो कानून मां खणंदुमि? ॿुधायो कहिड़ो मां क़दम खणंदुमि? ऐं हिन अल्लाह हिन सरज़मीन ते जेको अल्लाह आसमान जो मालिक, जेको अल्लाह ज़मीन जो मालिक, जीअं अल्लाह सिज खे जेको आहे तुलू कयो, जीअं अल्लाह ताला हिन सरज़मीन खां अनाज उथारियो आहे, इंसान खाइनि था, ऐं अल्लाह हिकिड़ो किताबु मोकिलियो ज़मीन जी तरफ़, इन किताब जे मुआफ़िक़ हलो, ऐं मुस्लमान उन किताब जे मुख़ालिफ़ कमु कंदा हुजनि, अल्लाह जी कावड़ नहीं थी? अल्लाह जी पोइ रहमत न नाज़िल थींदी? यार मुंहिंजी छा हैसियत आहे? मुंहिंजे मुआफ़िक़ जेकॾहिं अगरि मुंहिंजे फ़ैसिले मुताबिक़ मुंहिंजे घर वारा न हलनि, मूंखे इंतिहाई कावड़ ईंदी। मां पंहिंजे पुट खे मार ॾींदुमि। घरवारी सीधी न हली त मां उनजे मथां बि जेको हथु खणंदुमि। छा मुंहिंजी हैसियत आहे? मां घरवारी खे को पैदा कयो? घरवारी खे का छा नंढाप खां वठी करे उनजी तख़लीक़ मां कई आहे? पुट जी तख़लीक़ मां कई आहे? घरवारनि खे को खारायां मां पियो? इहे सभु मामला अल्लाह पियो करे। पैदा बि अल्लाह कयो, मुंहिंजे पुट खे पैदा अल्लाह कयो, मुंहिंजी घरवारी खे पैदा अल्लाह कयो। अहिड़ी तरह सिज रोज़ु अल्लाह थो उभारे, राति अल्लाह थो आणे। इहे सभु मामला अल्लाह ई करे थो। मां आहियां छा? मां हिकु बहैसियत इस्लाम जे कानून जे एतबार सां मां हिकु मर्द आहियां पंहिंजे घर जे अंदरि। मां कुझु बि नथो कयां, सभु कमु करण वारो अल्लाह जी ज़ात आहे। पर यादि रहे मुंहिंजे कोल जे एतबार सां, मुंहिंजे फेल जे एतबार सां जेकॾहिं मैं घर न हलंदो, मां उनजे मथां जबर कंदुमि। मां पंहिंजे पुट जे मथां लठ खणंदुमि, माण्हू खे मार ॾींदुमि। छाजे करे? माण्हू चवंदा साईं छाजे करे तव्हांजो दिमाग़ ख़राबु थियो आहे? मां चवंदुमि यार नाफ़रमान आहे। छा आहे? नाफ़रमान आहे। यादि रहे हे सरज़मीन कंहिंजो हुई? कंहिंजी आहे? आसमान कंहिंजो हुयो? कंहिंजो आहे? सिज कंहिंजो हुयो? कंहिंजो आहे? हिन सरज़मीन खां केरु फ़सुल खे मथे खणे थो ऐं पोइ अनाज थिए थो, पोइ तव्हां असां खाऊं था। उन अल्लाह किताब ॾेई करे मोकिलियो, हिन किताब जे मुआफ़िक़ हलो। मुस्लमान न हलंदा, मुस्लमान ज़लील ऐं ख़्वार थींदा, मोचड़ा खाईंदा, काफ़रनि खां मोचड़ा खाईंदा, यहूदियुनि खां मोचड़ा खाईंदा, हिंदुनि खां मोचड़ा खाईंदा। तव्हां चवंदो साईं ॻाल्हि शिदत में न कई आहे। अल्लाह जो कसम इहो ॻाल्हि ईअं हक़ीक़त बीहंदी। कहिड़ी शिदत आहे? सिर्फ़ु टाइटल लॻी वियो, पोइ तव्हां क़ुर जे मुख़ालिफ़ कमु करिणो। इज़त ॾिसंदो मुल्कनि जे अंदरि, मुल्कनि जे अंदरि तव्हां इज़त ॾिसंदव? न ॾिसंदव इज़त, ज़लील थींदव। छाजे करे? छाजे करे ज़लील थींदा मुस्लमान? मुस्लमान क़ुर खे पुठी ॾेई करे बीठा, मुस्लमान खे ख़ुदा ज़लील कंदो। ऐं जिते किथे अॼुकल्ह ईअं लॻो पियो आहे, कहिड़नि सां शिकायत कजे? कहिड़नि सां शिकायत कजे? असांजे पूरी मुस्लमान कंट्री आहे, मुस्लमाननि जो मुल्क आहे। कहिड़ो हिकिड़ो मूंखे हिकिड़ो को कानून ॿुधायो, हिकिड़ो को जेको आहे फ़ैसिलो को ॿुधायो जेको क़ुर जे जेको मुआफ़िक़ थियो हुजे। अक्सर क़ुर जे मुख़ालिफ़, अक्सर क़ुर जे मुख़ालिफ़। कोई पुछा करण वारो न आहे। शहर में ज़िना हले, कोई पुछा करण वारो न आहे। शराब हले, कोई पुछा करण वारो न आहे। क़त्ल हले, कोई पुछा करण वारो न आहे। डाको लॻे, कोई पुछा करण वारो न आहे। हा, जेकॾहिं अगरि मां हिकिड़ो मौलवी मसोई माला जे अंदरि हिकिड़ो कानून जे मुआफ़िक़ ॿाहिरि न निकितुमि, मूंखे थाणे जे अंदरि कंदा। कानून जे मुआफ़िक़ छाजे करे न निकितो आहे? लानत हुजे अहिड़े कानून जे मथां जेको क़ुर जूं हदूं जेको आहे निकिरंदियूं हुजनि उते न ॻाल्हाइनि, ऐं अहिड़ी तरह वरी असांखे कानून ॿुधाइनि था, कानून जे मुख़ालिफ़ ॿाहिरि निकिता आहियो। अहिड़े कानून जे मथां असां लानत था कयूं। मुंहिंजी लानत न आहे, अल्लाह जी लानत आहे। अल्लाह जे फ़ैसिले जे टकर में कहिड़ो इंसानु मोतबर आहे जंहिंजो फ़ैसिलो हले? नबी जे फ़ैसिले जे टकर में जेको बि दुनिया जो इंसानु को फ़ैसिलो खणी ईंदो उहो ज़लील थींदो ऐं उनजे मथां ख़ुदा जी लानत आहे। अॼुकल्ह असां पीउ खे तरजीह ॾींसीं, भाउ खे तरजीह ॾींसीं, माइटनि खे तरजीह ॾींसीं, मामनि खे तरजीह ॾींसीं, सभिनी खे रिस्पेक्ट ॾींसीं। हा, अल्लाह जी ज़ात खे रिस्पेक्ट न ॾींसीं। अल्लाह जी ज़ात खे मुक़दम न कयोसीं, नबी जी ज़ात खे मुक़दम न कयोसीं, ऐं पोइ साईं बरकत नथी पवे। साईं घर जे अंदरि सुकून न आहे, साईं शहरनि जे अंदरि सुकून न आहे, साईं बरसातियूं आम थी वियूं आहिनि।
फ़सुल तबाह थियनि था। अलाह जो कसम आहे, हे नॉर्मल अज़ाब आहिनि, ख़ुदा इन खां मथे अज़ाब लाहींदो। जेको मुस्लमान मुसीबत अचे पोइ अलाह 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 खे सॾे, ऐं अहिड़ी तरह जीअं उहा मुसीबत हली वञे अलाह ताला दूरि करे, इहो मुस्लमान चवे त हे मुसीबत अलाह न टरी आहे, हे फ़िलाणे जेको मज़ार वारो बाबो मुर्शिद आहे न, हे बरसाति ऐं हे ॿोॾि उन टरी हुई, लानत हुजे अहिड़े मुस्लमान ते। हे सेम मुशरिक ईअं ई हुया नबी जे ज़माने में, हे मुशरिक ईअं ई हुया। मुशरिकनि खे का बि मुसीबत पहुचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि, जॾहिं ॾिसनि त हाणे कोई बि बातिल बुत नथो अची सघे, पोइ चवनि या अल्लाह तूं ई आहे पूरी काइनात जे अंदरि, हे समंदर जे अंदरि बीठा आहियूं, हे ॿेड़ो ॿुॾण जे क़रीब आहे, या अल्लाह हिन खे तूं तारे छॾ। असां जीअं जो ख़ुश्की तरफ़ वेंदासीं असां ईमान आणींदासीं, अल्लाह उन्हनि खे निजात ॾे। जीअं जो ख़ुश्की ते पहुचनि वरी चवनि त हे कमु त लात उज़ा कयो हुयो, हे त फ़िलाणे बुत कयो हुयो। हे सेम मुस्लमाननि जी बि इहा कंडीशन आहे। अल्लाह ताला जॾहिं बरसातिनि जा अल्लाह ताला रस्ता बंदि करे, अल्लाह ताला तव्हांखे आबाद करे, फ़सुलनि खे आबाद करे, उहो ई ज़िना, शराब, क़तल, आम होटल खुलियल, ऐं जीअं जो इहा मुसीबत कड़के, मौलवी साहिबु दुआ त कयो, मौलवी साहिबु छा, मौलवी साहिब जो पीउ ते अचे त बि जेको आहे आसमान जा रस्ता बंदि न थींदा। साईं दुआ कयो साईं, नमाज़ूं पढ़ो, असांखे ॿुधायो साईं दुआ कयो। छा हैसियत आहे असांजी हिते भला? मुंहिंजी दुआ में कोई एतिरो असरु आहे? जेको माज़अल्लाह को मां साहिबी आहियां जो एतिरो मुंहिंजो तालुक़ु हूंदो? भॼंदा मौलवी साहिबु हेॾो सारो आसमान बंदि नथो थिए, इहो मींहुं थो वसे। मौलवी साहिब खां कमु चढ़ियल आहे। हा, मौलवी साहिब जे पीउ खां बि कमु चढ़ियल आहे। हाणे मुर्शिद खां कमु चढ़ियल आहे, मुर्शिद जे पीउ ॾाॾे खां बि कमु हाणे चढ़ियल आहे। अलाह मथां नाराज़ थियो आहे, अलाह मथां नाराज़ थियो आहे। हिन ज़िलज़िले खे अलाह आंदो आहे, हिन बरसाति खे अलाह आंदो आहे, इन तमामु मामलात खे अलाह आंदो आहे। कंट्रोल का ॻाल्हि चढ़ियल आहे। हाणे हे सभु हालतूं असांजूं इहे ई आहिनि, इहे हालतूं आहिनि। ऐं पोइ चवंदो असां कामयाबु थींदासीं, हिकु जन्नत असांखे मिलंदी, असां हिन मक़ाम ते पहुचंदासीं। इहे कमु हूंदा ख़्वाबु ॾिसणु पोइ छॾे ॾियो, इहे कमु हूंदा पोइ ख़्वाबु ॾिसणु छॾे ॾियो। इन गुनाहनि जे अंदरि बंदो काफ़र थी करे मरी वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। ॻाल्हि शिदत में न आहे। गुनाह जॾहिं ज़्यादा थी वेंदो आहे, गुनाह जॾहिं अक्सर थी वेंदो आहे, गुनाह जॾहिं घणो थी वेंदो आहे बंदे जे मथां, त बंदो गुनाह खे गुनाह न आहे सम्झंदो, बंदो गुनाह खे गुनाह फील ई न आहे कंदो। चवंदो छाजो यार शराब छाजो हराम आहे, मौलवियुनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे छा भला? उनखे मौलवी मुजीब रहमान जी ॻाल्हि ज़हन में ईंदी, पोइ चवंदो यार हे मौलवी हर ॻाल्हि ते हर जुमे ते शिदत में बयानु कंदो, इहा बि ॻाल्हि शराब वारी बि न कई आहे। उनखे अल्लाह जो क़ुरान जेको आहे न सम्झ में न ईंदो, पोइ चवंदो अल्लाह जो को क़ुरान ई न आहे। हीअ ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां कंहिं मौलवियुनि ॿुधाई आहे। इन जो इनकार बंदे खे काफ़र करे छॾींदो। इहो बंदो ईमान खां फारिग, इहो जंहिंजो मरियो खणी फॉर्मेलिटी असां पूरी कंदासीं, असां जनोदो पढ़ाईंदासीं, पर इहो बंदो न आहे, इहो ईमान जी हालत में न आहे, इहो काफ़र थी वेंदो। कलमा कुफ़ुर उहो जेकॾहिं तव्हां हदीस में ॾिसो, जेके नंढियुनि शयुनि ते बंदो काफ़र थो थी वञे। हे बरसाति ते कोई यार हे अल्लाह ताला खे हिते ई मींहुं वसाइणो हुयो, बंदो काफ़र थी वियो, भले नमाज़ मंझि पोयां पढ़े। अल्लाह ताला सभिनी यार फ़सुल आबाद कयो, मुंहिंजो 88 कुल जेको आहे 50 मन लथो, हे अल्लाह मसां ज़ुल्म छो कयो आहे? बंदो काफ़र थी वियो, भले मंझि पोयां नमाज़ पढ़े। अल्लाह जी नेमत जी नाशाकरी करण सां बंदो ईमान खां क्लियर फारिग थी वियो। पोइ भले फॉर्मेटियूं जी पूरी कयो, भले ॾिसो त जनाज़ो पढ़ियो वञे, मौलवी तो जनाज़ो न पढ़ाई, अल्लाह जे नज़दीक इहो ईमान वारो न आहे। ईमान इंतिहाई नाज़ुक आहे, ईमान इंतिहाई नाज़ुक आहे। हे मिंट स्लिप थी वेंदो आहे, कलमा कुफ़ुर ज़बान खां निकिरंदो आहे, बंदो ईमान खां फारिग थींदो आहे, वरी तजदीद ईमान करे दोबारा कलमो भरे। घरवारी निकाह में अथसि या माई खे तलाक थी वेंदी ख़ुदि ब ख़ुदि, बंदो काफ़र थी वियो न, माई बि क्लियर। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहब आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन जे अंदरि मुड़ुस पंहिंजी मायुनि सां, पंहिंजी घरवारनि सां ज़िना कंदा। साहिबनि चयो साईं घरवारनि सां ज़िना कीअं भला?
घर वारनि सां हिकिड़ी निकाह उन सां ज़िना कीअं? अलाह जे नबी फरमायो इहा औरत इन जी घरवारी या अहिड़ी तरह इहो मर्द पाण कंहिं बि इन ॿिन्हिनि मां हिकिड़े बि कंहिं कलमा कुफुर चयो इन जो निकाह बातिल थी वेंदो, इहो मर्द या औरत काफ़िर थी वेंदा, इन जो निकाह ख़ुदि ब ख़ुदि फसक थी वेंदो, इन खे ख़बर बि न पवंदी, पाण में जिमा कंदा रहंदा, हे चवंदा हे मुंहिंजी ज़ाल आहे, औरत चवंदी मुंहिंजो मुड़ुसु आहे, अहिड़ी तरह हक़ अदायगी कंहिं क़िस्म जी न आहे, इहो ज़िना में शुमार आहे। कलमा कुफुर सां निकाह वियो, तव्हां खां पुछा कयां पियो, हिकिड़ो का औरत जेको आहे हिंदू हुजे ऐं मुड़ुसु जेको आहे मुस्लमान हुजे, निकाह पढ़ण जो निकाह थींदो? ॿई जेको आहे मुस्लमान आहिनि, अचानक औरत चयो मां मुस्लमान इस्लाम खां मां हथु खणां थी, मां पंहिंजो मज़हब जेको हाणे हिंदू में जेको एड कयो आहे, इन ॾींहुं इन मुड़ुस खां निकाह जो ख़तमु थी वेंदो, मज़हब चेंज, निकाह ख़तमु। अलाह जन फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो मुड़ुस पंहिंजी घरवारनि सां ज़िना कंदा। हे ज़मानो हले पियो असांजो, ॻोठनि जे अंदरि इहा नाशकरी लॻी पई आहे, शहरनि जे अंदरि इहा नाशकरी लॻी पई आहे, नंढे नंढे कम ते नमाज़ न पढ़ंदा, क़ुर न पढ़ंदा, बसि रुॻो अलाह जी ज़ाती नेमतुनि ते ॿिए कंहिं बंदे खे नेमत मिलंदी उन ते जेको आहे एतिराज़ु कंदा, पंहिंजे मथां का मुसीबत ईंदी, इन ज़ालिम मुस्लमान खे इहा ख़बर न पवंदी त पोइ ज़िंदगी में केॾा वॾा गुनाह करे आया हुआ, ख़ुदा इन जे करे इहा मुसीबत मथां आंदी आहे। हिनखे इहा खोपड़ी में ॻाल्हि ई कमु न कंदी त हे पोइ 20-30 साल जे पोयां न हे रुॻो ज़िना कयुमि, साले साल ज़िना कयुमि, अलाए केतिरा साल शराब पीतुमि, हिनखे पोइ मुस्तक़बिल ज़िंदगी ते माक़बल ज़िंदगी ते ज़हन ई न वेंदो। हे चवंदो कहिड़ा गुनाह कयमि, ख़ुदा उन गुनाह जी सज़ा ॾींदो अॻिते, ख़ुदा तव्हांजे रिज़्क़ खे तंग करे छॾींदो, ख़ुदा तव्हांखे आज़माइश में विझी छॾींदो। हे मुस्लमान हाणे नाशकरी करणु शुरू कंदो, मुंहिंजे मथां सिर्फ़ु जेको आहे अलाह ताला नाराज़ आहे, मूंखे अलाह ताला रिज़्क़ नथो ॾे, मूंखे अलाह ताला घर नथो ॾे, मुंहिंजे मथां अलाह ताला मुंहिंजे फ़सुल खे ख़ुदा जेको आहे तबाह कयो, हे तमामु ॻाल्हियूं बंदे खे काफ़िर बणाए छॾींदियूं आहिनि। हा, बंदो काफ़िर थी वेंदो हिननि खां। एतिराज़ बाक़ी ॻाल्हि सभु ॻाल्हि एतिरा सिर्फ़ु मौलवियुनि जे मथां, मौलवियुनि जे मथां, बयानु कंदड़ वारे जे मथां। इन जे करे हिकु ॿिया काफ़ी रीज़न आहिनि, हिकु रीज़न इहो बि आहे असांजी सिंध जे अंदरि, असांजे शहजादकोट जे अंदरि, माना मौलवी खे पेशमाम खे मां सम्झां थो नौकर हूंदो आहे, नौकर हूंदो आहे न, नौकर खे बंदो रिस्पेक्ट ॾींदो आहे, उनखे नौकर खे बि इज़त ॾींदो आहे। असांजे ज़माने जे अंदरि, असांजे शहर जे अंदरि, सिंध जे अंदरि मौलवी खे, मस्जिद पेशमाम खे बंदो नौकर सम्झंदो अथव। हा, नौकर सम्झंदो आहे, नौकर सां ईअं न ॻाल्हाईंदो जीअं मस्जिद पेशमाम सां ॻाल्हाईंदो आहे, नौकर सां अहिड़ो एतिराज़ु न कंदो आहे जेको मस्जिद पेशमाम सां एतिराज़ु कंदो आहे। यादि रहे ख़ुदा पोइ तव्हांखे ज़लील कंदो। ॿाहिरि मुल्कनि में ईअं न आहे, ॿाहिरि मुल्कनि में मस्जिद इमाम जो क़दुरु आहे वॾो,